बोर मुतासिरीन की सहायता लाइ जुडो सां तालुक रखंदड़ पाकिस्तान एयरफोर्स के नौजवान जुनेद उनड़ पारां मुश्किल घड़ी में पंहिंजे वतन के बेयारो मददगार बणियल माण्हुनि जी मदद लाइ पाकिस्तान एयरफोर्स के कयल अपील के नतीजे में गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान एयरफोर्स सिंधड़ी एयरपोर्ट बेस कमांडर इमरान CWO ज़िया ऐं संदन टीम पारां उनड़ हाउस जुडो ते राशन जा 500 बैग विरहाया विया। खुश्क राशन उन्हनि बोर मुतासिरीन मुस्तहिक माण्हुनि में तक़सीम कया विया जेके दिहाड़ी वारा मज़दूर, रेढ़ा हलाईंदड़, हमाली, भट्ठा मज़दूर, होटलनि ते कमु कंदड़ पोरियत, मोची, सरतगाज़ी जो कमु कंदड़ मज़दूर ऐं राज़ा ऐं बेवा औरतूं शामिल हुयूं। हुन मौक़े ते पाकिस्तान एयरफोर्स सिंधड़ी बेस जे कमांडर इमरान ऐं CWO ज़िया ख़यालनि जो इज़हार कंदे चयो त ॿोॾि जी आयल अज़ाब में मुतासिरीन खे अकेलो न छॾिबो। जुडो सां तालुक रखंदड़ एयरफोर्स जे नौजवान जुनेद उनड़ जो चवणु हो त हिन ॿोॾि में सभ खां वधीक मुतासिर दिहाड़ीदार पोरियत थियो आहे। पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ख़िदमत लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। जॾहिं त पाकिस्तान एयरफोर्स सिंधड़ी जे बेस कमांडर इमरान पारां हक़ीक़ी मुस्तहिक बोर मुतासिरीन में इमदाद जी बहितर विरासत दौरान ज़बरदस्त ज़ाब्ते तहत अमन अमान जा इंतज़ाम कंदड़ मोज़िज़ शख़्सियत शफ़ीक अहमद उनड़ खे पिणु साराहियो वियो।